शान आला शान आ वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ खोले दिसो कुरान खे फाइक जे फरमान खे वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ चो चो वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ है सिद्दीक़ जी माना आए सचो सिद्दीक़ जी माना आ सचो कदर न कौलन जो कचो पढ़ी ॾिसो फुरकान खे है पढ़ी ॾिसो फुरकान खे खोले ॾिसो चओ कुरान खे वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ है वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ है इश्क अंदर कामिल हुयो अल्लाह इश्क अंदर कामिल हुयो हर जंग में शामिल हुयो इश्क अंदर कामिल हुयो हर जंग में शामिल हुयो सदके कयई जिंदो जान खे है सदके कयई जिंदो जान खे खोले ॾिसो कुरान खे वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ वाह मुझे सिद्दीक़ जो शान आला शान आ साथी मोहम्मद मीर जो है साथी मोहम्मद मीर जो अरबी घोट अमीर जो नाहे खबर नादान खे है नाहे खबर नादान खे खोले ॾिसो कुरान खे वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ मन कबद घणी हिकिड़ो मिसरो थो चवांस है पैयत जहे जी कई सभिने अल्लाह पैयत जहे जी कई सभिने सुहिणे अलीअ साईं ऐं ॿियनि पैयत जहे जी कई सभिने सुहिणे अलीअ साईं ऐं ॿियनि मञियूं त हे जवान खे है मञियूं त हे जवान खे है खोले ॾिसो कुरान खे वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान आ खोले तो ॿुधाई दुनिया के खबर पवे तो सुणे महबूबे सुभानीअ जा मुरीद साहबा जो शान कीअं ॻाईंदा अज़ीज़ाने मन नालो चाहे सुणे अबू बकर सिद्दीक़ जो इतां खां शुरू कयां नालो अथस अब्दुल्लाह छा नालो आ पुट कंहिंजो आ उस्मान जो कंहिंजो पुट अब्दुल्लाह बिन उस्मान लक़ब कहिड़ो अथसि लक़ब अथसि अतीक लक़ब कहिड़ो आहे अतीक जी माना छाहे आज़ाद अतीक जी माना छाहे ख़ूबसूरत अतीक जी माना छाहे बेऐब तवज्जो सां ॿुध अॼु सिद्दीक़ अकबर जो शान ॿुध सीता में अचिजा वली मुझे अलीअ जो शान ॿुधाईंदो मां अली छो त सीता जा आशिक हिते बि खोड़ आया आहिनि एॾो पंधड़ो करे प्रोग्राम रखियो ई मीलाद अली 12 रजब दिल पर अलीअ जी
विलादता मिलाद अलिया इंशाअल्लाह ते पहुंच जा त गज गज के रज रज के बुधाए बोई तोखे त अली चाहे अज सिद्दीक़ अकबर सोनो बुध त सिद्दीक़ अकबर अजीजा ने मन अतीक जो लक़ब कह दिनो चो मुझे मदीने जे ताजदार कह दिनो गाला गाला न गालाई दे मजो न थी दो कह दिनो ताजदार मदीना अतीक जी माना चाहे खूबसूरत अतीक जी माना चाहे आजाद अतीक जी माना चाहे बेऐब कदहिं लक़ब मिलियो अच त हिक हिक गुजारत के खोलींदा हलऊं कहाणीअ के खोलींदा हलऊं ख़बर पवंदी वञे त मुझे मुस्तफा पंज आशिकन के कीअं ऐं कदहिं नवाज़ियो मस्जिद नबवी जे अंदर मुझे मदीने जे ताजदार जा गुलाम आओ मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एक दफो ऐलान फरमायो कंहिंजे लाइ त बिलाल खे आजाद कराइजे तवज्जो कर कंहिंखे आजाद कराइजे बिलाल खे आजाद कराइजे दुनिया मुझे मुस्तफा जे मथा जान कुर्बान कंदिया मुझे महबूब के याद कंदिया वाह बिलाल तुझा वक्त मुझो मुस्तफा तो के याद करे रहियो सुभान अल्लाह दुनिया जो दस्तूरा रंग जे सूह जे करे माण्हू याद हुंदो आ दौलत जे करे याद हुंदो आ इल्म जे करे याद हुंदो आ खानदान जे करे याद हुंदो आ सोने बिलाल में सभई ॻाल्हियूं न आहिनि पर पोइ बि मुंहिंजो मुस्तफा याद करे रहियो आहे राज़ कहिड़ो आहे जो ॿियो कोई राज़ नाहे बिलाल दिल मुंहिंजे मुस्तफा करीम जे कदमनि ते कुर्बान करे छॾी आहे मुंहिंजे आका करीम ऐलान फरमायो मां मुस्तफा जी दिल थी चए त बिलाल खे आज़ाद कराइजे इए कोन चयो उन वक्त सुनो उस्मान वडो मालदार ॿिया भी सहाबी मालदार मुझे मुस्तफा कंहिंखे भी नालो कोन वरतो देर एतरी थी त बिलाल खे आजाद कराइजे वाह अम्मा आयशा सिद्दीका जा बाबा सुना अबू बकर सिद्दीक देर नथो करे न सोचे थो न ॾिसे थो सिधो घरड़े में थो अचे 10,000 दिरहम दीनार भी गॾु थो खणे पंहिंजो उहो गुलाम भी गॾु थो वठे जेको सभिनी खां वधीक सुहिणो आहे इल्म भी ॼाणंदो आहे अकुल वारो भी आहे सॼो निज़ाम सुणे सिद्दीक़ अकबर जो हलाईंदो आहे सिधो आयो ॾिसे त उमैया बिन खलफ बिलाल सां ॻाल्हियूं करे रहियो आहे छा करे रहियो आहे बिलाल सुणो वरी तो चवां बिलाल सुणो ज़मीन ते पियो आहे जिस्म में ताक़त नाहे छो त ज़ुल्म जी इंतहा कई वई आहे उमैया बिन खलफ ॻाल्हियूं करे रहियो आहे कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे जेॾी महिल उमैया बिन खलफ सुणे बिलाल खे चयो ओ बिलाल छा ते दिमाग़ ख़राब थियो अथई हेॾो लठियूं त कुटियो थो हेॾा ज़ख़्म ॾिना थो पोइ बि हिकिड़े महबूब जी पचर नथो छॾी सुठो अथई त पाण खे आज़ाद कर सॼी मिल्कियत ॾेई छॾींदोमि हे बाग़ ॾेई छॾींदोमि हिकिड़े मुहम्मद मुस्तफा जे दामन मां हथ कढ बिलाल सॾु कयसि ओ उमैया हेॾे ज़ुबान में ताक़त नाहे ज़ुबान में ताक़त नाहे इशारो ॾेस तो हेॾे उमैया बिन खलफ जीअं आयो तवज्जो कर वेझो थी चवेस तो ॾे ख़बर कंहिंजे इश्क में दीवानो तवज्जो कर लठियूं तो खाई काथे आ तुंहिंजो महबूब जंहिंजे लाइ दीवानो है टांडन में साड़ियूं था
काथे आ तुझो महबूब ही तकलीफूं काथे आ तुझो महबूब बिलाल बुधी करे चवे तो ओ उमैया मुखे हिकड़ी गाल जो जवाब दे कहिड़ो जे तो दे ख़बर प्यार कदह कयो थई या को न कयो थई उमैया तो चवे ओ बेवकूफ बिलाल छा तो चवी चई सच तो चवे प्यार कदह कयो थई या न जे मां तो का पुछा एडियूं लथियूं थियूं लगन तकलीफ न थी अचई चवे थो न एडी तोखे टांडन सां साड़ियो ता तकलीफ अचई थी चवी थो न छो न थी अचई चई तो इन करे त पुछाए तो त ज़ालिम प्यार कयो थई या को न कयो थई उमैया जे दिमाग में गाल घर कई लठन सा रोए कोन थो टांडन सा दाहू कोन थो करे वे जो थी पुछांस त सही त राज कहिड़ो आ उमैया पुछे तो दे ख़बर छा तो चवी चवे तो चवे तो प्यार कोन कयो थई चई जे कया त छा थे जे उहो कुछ थे जेको मूं सां थी रहियो आ ऐं उमैया अगर तोखे लठन में धक नजर न थो अचे त हिकड़ी हणाए ॾिस त ख़बर पवई त आदाब केतिरो थींदो अगर तोखे टांडन में यकीन न आहे त हिकड़ो जिस्म ते रख त ख़बर पवई त टांडो कीअं साड़ींदो आहे जे तो मुखे त ख़बर आहे न करे पुछाए थो जे पुछे थो त पोइ ॿुधाए थो तूं लठ हणंदो आ मां साम्हूं पंहिंजे महबूब जो दीदार कंदो तूं लठियूं हणंदो आ मां दीदार कंदो तूं टांडा हणंदो आ मां दीदार कंदो मां पंहिंजे यार जे दीदार में मस्त हूंदो तूं पंहिंजे मार जे शबार में मस्त हूंदो चवेस तो उमैया जे साथ एडो प्यार तो करी पोइ वारी करई थो एडा उमैया तानो पे थो दे होदे मदीने जो ताजदार ऐलान तो करे तो मां मुस्तफा जी दिल थी चवे तो बिलाल के आजाद कर कनेक्शन के छड़ा है या न हेडा उमैया तानो थो दे होदा मुझे महबूब मुस्तफा जे पाक जुबान मा आवाज तो निकरे देर नथी थे मुझा दोस्त अजीज उमैया तो चेस भला कहे डॉक्टर दे वठी हले जे तो वारो डॉक्टर ने तो मुके वठी कहड़े डॉक्टर ने वठी हले उथाई न त कहड़े डॉक्टर ने तो चवे स वठी हल अजीजा ने मन आशिक छा था चवन छा तो चेस बिलाल आशिक पंहिंजे जुबान में छा चयो छो था हर हर हकीमन दे मुखे खणो जागो थी दुस महबूब जे दरते वठी हलो छो था हर हकीमन दे मुखे खणो जागो थी दुस मुखे दरेड़ो घुमा गे अचो छो त मुझे दरे तन जी बी का दवा कान मुझे दरे तन जी बी का दवा कान मुखे आका जे दर ते पुजारे अचो छो त हर हर हकीमन ने मुखे खणो चाको थी तुस मदीनो घुमावे अचो गाल बिलाल जी तो कया दिल हर हिक आशिक जी तां थी चवे मां मदीने दे बींदुस कंदो रबो धणी मुखे उम्मीद अल्लाह में आखिया मां मदीने दे बींदुस कंदो रबो धणी मुखे उम्मीद अल्लाह
खैर मुझो अल्लाह खैर मुझो घुरो था अव्हां जे अगर मुखे आका जे दर ते लॻाए हलो खैर मुझो घुरो था अव्हां जे अगर मुखे महबूब जे दर ते लॻाए हलो मुझे दर्दन जी दवा काना मुखे सोने जे दर ते घुमाए छो अज़ीज़ा ने मन हेॾा उमैया बिन खलफ तानो ॾिनो ओॾा मुंहिंजो मुस्तफ़ा ग़ुलामन ते तानो बर्दाश्त करण लाइ तयार नाहे जेको ग़ुलामन ते तानो न सहे ग़ुलामन जा ॻोढ़ा कीअं बर्दाश्त कंदो मुझे करीम मुस्तफ़ा ऐलान कयो सुनो अबू बकर सिद्दीक़ थियो ग़ुलाम खई पैसा कहे आए उमैया जी सोना अबू बकर सौदो करण आयो हां जी बिस्मिल्लाह सौदो हाज़रा सोने अबू बकर सिद्दीक़ के ॾिसी उमैया सोचो पाक जो सौदो कंदो फलाणो सौदो कंदो उनखे कहिड़ी ख़बर त जो सौदो ई को अबू बकर नओं करण आयो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो ऐ उमैया इहो बिलाल मूंखे ॾे उमैया चयो छा कंदे हिनखे न की इल्म थस न की अकुल थस न की रंग थस न की लिखी जाने न की पढ़ी जाने ए त रंग जो कारो सोने सिद्दीक़ अकबर निहारे चयो बेवकूफ़ तोखे कहिड़ी ख़बर ही जेको ॾिसण में रंग जो कारो आहे मगर मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾाढो प्यारो आहे अल्लाह या रसूल अल्लाह सैयदना सोने सिद्दीक़ अकबर चयो ऐ उमैया इन ॻाल्हि खे तूं छॾ सौदो कर चई सौदो आहे उमैया बिन खलफ चयो मौक़ियो आहे चई हिन कारड़े खे वठंदे चई वठंदुमि छा ॾींदे चई घुर छा खपई छो त भर में ॾिठई सुहिणो ग़ुलाम बीठो अचे इहो ग़ुलाम मूंखे ॾे चई अचे वठ देरी न अज़ीज़ा ने मानो ग़ुलाम ने सैयदना अबू बकर सिद्दीक़ वठी उन ग़ुलाम थी वियो जंहिंजी ज़िहानत मशहूर हुई जंहिंजो हुस्न मशहूर हुयो जेको अकुल वारो हुयो ताजिर हुयो समझदार हुयो सुणे सिद्दीक़ अकबर ॾे निहारे उमैया चयो इहो ॾे सुणे सिद्दीक़ अकबर चयो अचे वठ ॿियो छा खपई निहारण लॻो त सिद्दीक़ अकबर छा थो चवे चई छा चई सिद्दीक़ अकबर चयो ही त हिकिड़ो ग़ुलाम घुरियई पर ख़ुदा जो कसम अॼु 10,000 दिरहम घुरिया अबू बकर गॾु खणी आयो उमैया बिन खलफ जो अखियूं खुली वयूं त ही सौदो त मूं घाटे जो करे विधो ए सौदो त मूं नुक़सान जो करे विधो मुड़ी वियो चए थो कोन ॾींदुसि अबू बकर चयो तोखे ॾियणो पवंदो चए न मूं तोसां भोग कया हे मुंहिंजो प्यारो आहे हीअं कोन ॾींदुसि 4 माण्हू गॾु थिया उमैया ॻाल्हि ॿुध तवजह कजां उमैया ॻाल्हि ॿुध मुड़ुस ज़ुबान जो पको हूंदो आहे उमैया निहारे तो चवे मां को मुसलमान थो रही हां जो ज़ुबान जो पको हुजां तवजह कर जेके मुसलमान न हुया उहे भी इहे चवंदा त ज़ुबान जो पको हूंदो उहो जेको मुस्तफ़ा जो ग़ुलाम हूंदो आहे मुझे करीम आका जा ग़ुलाम पंहिंजे ज़ुबान खे पको रख
जुबान थी वञे ज़ीरूं परी वञन परी न मोटा जा छॾियल थुक जवान कोन खणंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम वाइदो करे न फिरंदो आहे रब क़ुरान में फरमायो व औफू बिल अहद इन्नल अहद कान मस्ऊला मुझे बेनियाज़ रब फरमायो वाइदो कयो सोची समझी कयो छो त वाइदे जे मुतलिक मुंहिंजो रब तव्हां खां पुछणो ज़रूर कंदो सोची समझी पोइ वाइदो कंदा कयो हिक ॿिए सां अज़ीज़ान मन सैयदना सिद्दीक़ अकबर जीअं चयो उमैया बिन खलफ खे माण्हू चयो भला तोखे खपे छा जी 10,000 दिरहम बि खपनि 10,000 दिरहम सुणे अबू बकर सिद्दीक़ चयो अचे ही 10,000 दिरहम बि वठ परी मुकरी वियो माण्हुनि थुक बुजो कयसि जेॾी महिल मुंहिंजा दोस्त ॻाल्हि मञई वाह सुहिणा सिद्दीक़ अकबर मुंहिंजे सुहिणे बिलाल जहिड़ो झुकी करे कंधड़ो हेठि करे दिल पर बिलाल जे कुल्हड़े ते कुल्हड़ो रखी इन पासे वठी थो हले उमैया निहारे थो चवे ऐ अबू बकर मां त समझंदो हुयुसि वॾो को समझदार है पर अॼु ख़बर पई आहे त तो में अकुल जो ज़रो ई कोन्हे सुणे सिद्दीक़ अकबर निहारे चयो ओ उमैया जे तोखे ऐ उमैया जे तोखे हिन जुवान जे क़दुर ऐं क़ीमत जी ख़बर हुजे हा त 10,000 दिरहम पर अबू बकर खे सभु कुझु नीलाम करणो पवे हा त ज़रूर करे हा मुस्तफ़ा जे ग़ुलाम खे आज़ाद कराए कुल्हड़नि ते भाकुर में वठियो थो वञे अञा महफ़िल बर्खास्त कान थी आहे मुंहिंजे मदीने जे ताजदार ॾिठो मुंहिंजो सुहिणो अबू बकर मुंहिंजे बिलाल खे भाकुरो पायो वठियो थियो ऐं मुस्लमान गौर कर सुहिणे सिद्दीक़ अकबर ने निहार ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो सहाबा के फरमाया ओ सहाबियो जी मुझा आका तवज्जह कर ओ सहाबियो जी मुझा आका के जन्नती जवान ॾिसणो आहे त न अबू कुहाफा जे पुट अतीक ॾे निहारियो सुभान अल्लाह महबूब फरमायो के जन्नती जवान ॾिसणो आहे हिन अबू कुहाफा जे पुट अतीक ॾे निहारियो अतीक मना ख़ूबसूरत अतीक मना आज़ाद अतीक मना बेअब इहो लक़ब कंहिं ॾिनो आहे कंहिं वॾेरे कोन ॾिनो आहे पीर कोन ॾिनो आहे मीर कोन ॾिनो आहे लक़ब त मुंहिंजे मदीने जे ताजदार ॾिनो आहे दुनिया जी काई ताकत मुझे मुस्तफ़ा करीम जे ज़ात बाबरकात जा ग़ुलामो तवज्जह कयो मौलवी जे ज़ुबान में मुबालगा आराई थी सके थी पीर जे ज़ुबान में मुबालगा आराई थी सके थी अमीर जे ज़ुबान में मुबालगा आराई थी सके थी लेकिन रब जो क़ुरान चवे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुझो मुस्तफ़ा ज़ुबान खोली दोई तॾहिं जॾहिं मां रब हुक्म फरमाईंदो यानी इहो अतीक जो लक़ब ज़ुबाने मुस्तफ़ा मां मिली रहियो आहे पर रज़ा कंहिंजी आहे जवाब ॻाल्हि कंहिंजी रज़ा है मां तोखां थो पुछां ज़रा गौर कर उन मुंहिंजे सुहिणे सिद्दीक़ अकबर जे ज़ात जे मथां गौर कर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे प्यार जे मथां गौर कर मां तोखां थो पुछां हींअर फ़क़ीर आशिक़ ताहिरी सजण साईं जो ग़ुलाम कंहिंजे ॻोठ में आयो आहे कंहिंजे अंगण ते आयो आहे कंहिंजो ही अंगण आहे जो ॻोठ ॿुढो पवर वारनि जो अंगण आहे हिन मालिक हिन ओताक जो मालिक हुन नालो छा चाचो सजण मां तोखां सवाल थो पुछां हे सजण साईं जो फ़क़ीर ज़िले नौशहर फिरोज पटीदन शहर मां सजण जे घर में आयो आहे अंगण हुनजो सजण जे घर में आयो आहे मूंखे ॿुधा त हींअर मां उन जी इज़त हां या कंहिं ॿिए जी इज़त हां जवाब ॾे मेहमान जे घर में ईंदो आहे मेहमान जे अंगण ते ईंदो आहे उन जी इज़त हूंदी आहे
सीनो खोले मुखे चवण दे मुझो मुस्तफा करीम अज भी कहजे घर में मुसुण अबू बकर सिद्दीक सुतला जवाब दे सुनो अबू बकर सिद्दीक अज भी कहजे घर में मेहमान अचो मुझे मुस्तफा जे घर में मेहमान जवाब दे मुसलमान सोची समझी पो मुझे सुने सिद्दीक अकबर जेदा जुबान खोल जा मुखे चवण दे माहिर पांजे उन मौज जे इश्क जे पेड़ीअ ते चढ़ियो बीठो हा मुखे चवण दे जेडी मल सोने सिद्दीक अकबर खे नाग डंग हया जवाब दे कहे डंग हया गाला गाला कहे डंग हया नाग डंग हया भले जो इश्क वारो हुयो भले जो दीदार ला आयो हुयो मगर नाग डंग हया सिद्दीक अकबर खे रंजाइण वारो केरा जवाब दे रंजाइण वारो केरा नागा सिद्दीक अकबर खे डंगाइण वारो केरा नागा पो दिल खोले जाओ नाग जो डंग हणण वारो नागा उन डंग जे ज़हर खे ख़त्म करण वारो केरा जवाब दे तपो कन खोले बुधी छड़ मुसलमान सोने सिद्दीक अकबर खे डंग सोची समझी पोहण जा सोची समझी पोहण जा अन्या मुखे राज के खोलण दे जेडी मल सुणे सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हा के जेडी मल नाग डंग हया चाहे हिक जे मथा हिक जे मथा हिक सुन अबू बकर सिद्दीक निहारे चवे तो चंगो तू नाग पांजो जोर आज़मा मां पांजो इश्क आज़मा नाग तू पांजो जोर आज़मा मां पंहिंजी अकीदत आज़माया तवज्जह कयो आशिको दीवानो मुझे मुस्तफा करीम जा गुलामो तवज्जह कयो नाग डंग हणी ज़हर आज़माए रहियो आहे अबू बकर सिद्दीक पंहिंजो अकीदो आज़माए रहियो आहे छो आज़माए रहियो आहे इन करे जो अकीदत जे रिल ते नबूवत जो क़ुरान मौजूद आहे चवण दे मूंखे अकीदत जे रिल ते क़ुरान त नूरुन अला नूरा बेड ते रख तॾहिं बि क़ुरान सुहिणो विहाणे ते रख तॾहिं बि क़ुरान सुहिणो पर क़ुरान जीअं सुहिणो रेल ते लॻंदो आहे कंहिं शइ ते कोन लॻंदो आहे जवाब ॾे क़ुरान जीअं रेल ते सुहिणो लॻंदो आहे ईअं मुंहिंजो मुस्तफा अबू बकर जे हज में अञा बि सुहिणो लॻंदो आहे अकीदत जे रिल जे मथा नबूवत वारो क़ुरान पियो आहे मां तोखां थो पुछां जेॾी महिल रिल ते क़ुरान हूंदो आहे जंहिंजे आॾो हूंदो आहे ॿुधाए त हुन जो पढ़ण महिल इश्क वारे जो हाल छा हूंदो आहे अकीदत जो रिल आहे नबूवत जो क़ुरान पियो आहे पढ़ण वारो केरु आहे जो सिद्दीक अकबर नबूवत जे क़ुरान के अकीदत जे रिल जे मथा पढ़ण वारो केरा जो सुनो सिद्दीक अकबरा सुनो सिद्दीक अकबरा ओ सिद्दीक अकबरा जैसा इन पढ़ण में बियो कोई शरीक न है उते पढ़ण में ला शरीका अकेलो पढ़ी रहियो आहे मूंखे चवण दे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ होॾा नाग पंहिंजे डगनि जी इंतिहा करे छॾी सिद्दीक अकबर ॾे तवज्जो कर सोने सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला न पंहिंजे अकीदत ऐं इश्क जी इंतिहा कई जेॾी महल अकीदत जे ककरनि मां मींहुं वसियो अकीदत जे ककरनि मां मींहुं वसियो नबूवत जे क़ुरान जे वरकनि ते पयो सिद्दीक अकबर जे अखिड़ियुनि मां मींहुं वसियो मुंहिंजे मुस्तफा करीम जे हिन पाक चेहरे ते पयो आशिक चयो जेॾी महिल अकीदत जे ककरनि मां मींहुं वसियो ऐं जेॾी महिल नबूवत वारे क़ुरान जे वरकनि ते पयो उन्हनि वरकनि ॻाल्हायो ऐं अकीदत वारा अबू बकर ॿुधाए त सही तोखे केरु ईज़ाए रहियो आहे
सोची समझी पो सैयदना अबू बकर सिद्दीक जे शान में ॻाल्हाईंदो कर छो जेकॾहिं अबू बकर सिद्दीक खे को ईज़ाईंदो आ त उन जा दर्द ॿियो को बि न पुछंदो आ जो मदीने जो ताजदार पुछंदो आ। सैयदना अबू बकर सिद्दीक जे शान में सोची समझी पो ॻाल्हाईंदो कर जेकॾहिं डंक हयो तो अबू बकर आशिक खे कुछ कोन थींदो पर हुसनैन जो नानो हसनैन जो नानो हसनैन जो नानो पंहिंजा पाक लबड़ा चोरे चवंदो ओ मुझे गार जा यार ते ख़बर दे ख़बर तुझे अखड़िन मां लुड़क लड़ी रहा ओ मुझा आका छा कया होॾऊं भी ज़हरा पर हिते इश्क जो भी वॾो कहरा। सुभान अल्लाह। महबूब छा कया पंहिंजी ज़ोर आज़माईअ में आ मां पंहिंजे ज़ोर आज़माईअ में हा ओ तवज्जो कर मुस्लमान ना डंग हया अबू बकर खे डंगन जो त बहानो आ काॾे लुआबे मुस्तफा काॾे अबू बकर जे पैर जा कदमनि जी ईड़ी जवाब ॾे। सुभान अल्लाह। कायनात के मुझो मदीने जो साईं बुधाए रहियो आ ओ कायनात वारो ही ओ लुआबे दाना मां मुस्तफा खारे खूह में उछलाया मिस्री खां वधीक मिठो थी वञे हेतरे खाधे में विझा हज़ारे साहबी खाई ढो कन खुटण जो नालो कोन हुजे वाह सिद्दीक़ अकबर तुझो मकाम अज ओ लुआबे दान मुझो मुस्तफा लुआब भी मुस्तफा जो हथड़ो भी मुझे मुस्तफा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सोची समझी पो डंग हण जा सोची समझी पो डंग हण जा मता तुझे डंग मां रंज थी वञे छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचड़ो रोंदो आ त मां पुछंदी आ कंहिं मारियो अथई मां पुछंदी आ कंहिं मारियो अथई पीउ पुछंदो आ कंहिं मारियो अथई मुंहिंजो सोणो सिद्दीक़ अकबर ओहो आ जो उनखे डंग लॻंदो आ त आमिना जो लाल हसनैन जो बाबो पुछंदो आ अबू बकर तोखे छा थियो आ। डंग हण खां पहिरीं सोचजा न गहण खां पहिरीं सोचजा अञा जे चवीं थो त मूंखे चवण दे अञा चवण दे जॾहिं मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात सोने अबू बकर सिद्दीक़ सां गॾिजी उन गार ते पहुता अबू बकर थो चवे या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी मुंहिंजा आका मुंहिंजा अबो मां कुर्बान थियनि कुझु खड़ियूं मुंहिंजा मुस्तफा हिते बीहो पहिरीं अबू बकर अंदर वेंदो पहिरीं सॼे गार जो मुआइनो करे ईंदो अबू बकर गार साफ़ करे ईंदो पोइ मुंहिंजो मुस्तफा उते महिमान थींदो। आशिकन के मैसेज मिलियो कंहिंखे मिलियो आशिकन के गाला कंहिंखे मिलियो आशिकन के मैसेज मिलियो कहिड़ो आशिकन के मैसेज मिलियो आशिकन के मैसेज मिलियो मदीने जो ताजदार महिमान थींदो ज़रूर आ पर उते थींदो आ जिते पहिरें अबू बकर सिद्दीक़ जे सफ़ाई करे वेंदो आ। अज़ीज़ाने मन खोलण लाइ मूंखे खुलण दे अञा हिकु ॿ ॻाल्हि चवां छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾिजां मौला अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम सुहिणे अलीअ जो शान हसनैन करीमैन जो शान सदाईं ॻाईंदो हा अॼु मौक़ो ॾिनो आहे हिन इलाइक़े जे माण्हुनि चाचे सॼण वारनि गॾिजी करे त सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जो शान ॿुधा इन करे दिलि चवां थी रुॻो सुहिणे अबू बकर सिद्दीक़ खे ॻाल्हायां ता त तोखे ख़बर पवे त अबू बकर केरा अबू बकर सिद्दीक़ केरा मूंखे जवाब दे उमिरे ते वञण वारा हज ते वञण वारा जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफा करीम जे हुजूर में मज़ार पुर अनवार जे साम्हूं सलाम पेश कंदो आ मुझे मुस्तफा जे सलाम खां बाद कंहिंखे सलाम कंदो आ जवाब दे। सुभान अल्लाह।
अञा भी तू नथो समझी, अञा भी तू नथो समझी त मुझे मुस्तफा करीम मुसल्लो, मुझे मुस्तफा करीम मुसल्लो अबू बकर सिद्दीक खे ॾिनो सलाम, मुझे मुस्तफा करीम सोने अबू बकर सिद्दीक खे ॾिनो। दुनिया खे ॿुधायो ओ दुनिया वारो, अबू बकर सिद्दीक दुआ घुरी, मुझे मुस्तफा पुछो अबू बकर ज़िंदगी जी ख्वाहिश ॿुधा। सुने अबू बकर सिद्दीक चयो या रसूल अल्लाह बस हिकड़ी ख्वाहिश आ। कहिड़ी ख्वाहिश आ? ओ मुंहिंजा महबूब अखिड़ियूं अबू बकर जो हुजन, चेहरो मुझे मुस्तफा पाक जो हुजे। कहे दुआ घुरी चो सोने अबू बकर गला गला कहे दुआ घुरी बड़ी कबूल दुआ के कंदो जवाब दे, जवाब दे कह जो कबूल कंदो जो जंहिंमें रज़ाए मुस्तफा हूंदी आ। कबूल त कबूल थिया, कीअं कबूल थिया एस ताईं त ॿुधो हूंदई त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गार में अबू बकर दीदार में, मुस्तफा गार में अबू बकर दीदार में